ताज ग्रुप जे CEO मोहम्मद असलम शेख पारां रोडी पटड़ी नेशनल हाईवे ते ट्रक पोर्ट ऐं आम माण्हुनि जी सहूलियत लाइ GT रोड नाले रेस्टोरेंट खोले इफ़्तिताह कयो वियो। मुसाफ़िरनि खे बहितरीन ऐं साफ़ सुथरो माहौल मुहैया करण लाइ ख़ूबसूरत लोकेशन ते हर क़िस्म जा लज़ीज़ खाधा सस्ते अघनि ते ताज़ा तयारु करे ॾियण जी नायाब सर्विस जो इहतमाम कयो आहे। जीअं त हाईवे ते सफ़र माण्हुनि जो थींदो हुयो ऐं उन्हनि खे मानी जेका ट्रक पोर्ट्स या अहिड़नि होटलनि ते मिलंदी हुई उहा ॾाढी अनहाइजीनिक हूंदी। इन घुर्ज खे ॾिसंदे असां RT जो हिकिड़ो जेको एयर कंडीशन हिकिड़ो हाई फाई रेस्टोरेंट हुयो उनखे ई असां साॻे ई मेन्यू खे ऐं उन खां बहितर मेन्यू खे हिकिड़े रीज़नेबल रेट्स ते ऐं हाइजीनिक फूड सां जेको खुलियल रेस्टोरेंट्स हूंदा आहिनि उन ई हवाले सां हिकिड़ो रेस्टोरेंट खोलियो आहे और इंशाल्लाह पब्लिक खे ऐं आवाम खे इन से घटि प्राइस में सुठी खाधो मिलंदो। असांजे एरिया में अहिड़ो को रेस्टोरेंट ओपन थियो आहे जेको पूरे हिन एरिया में अहिड़ो को बहितरीनु रेस्टोरेंट आहे। ॿियो इहो आहे जो हिते एतिरियूं फैसिलिटीज़ आहिनि जेके नॉर्मल के घर में को रेस्टोरेंट आहे त उते न आहिनि। कस्टमर खे बहितरीनु इन्वायरमेंट आहे, पेट्रोल पंप स्टेशन आहे, उते बहितरीनु मार्ट आहिनि ऐं हिते अहिड़ो रेस्टोरेंट खुलियो आहे जिते तव्हांखे बहितरीनु खाधा ऐं फैसिलिटीज़ फैमिली लाइ बि ऐं जेके इंडिविजुअल बंदा ईंदा उन्हनि खे बि मुयसरु थींदियूं। साईं माहौल ॾाढो कल्चरल जेको ठाहियो आहे उन सकाफ़त खे उजागर कयो अथऊं ऐं तमामु बहितरीनु खाधा आहिनि ऐं रेट बि मुनासिबु आहिनि। तमामु हर शइ जेका आहे न ज़ाइक़ेदार आहे ऐं सिंपल आहे। हिन GT रोड रेस्टोरेंट ते न रुगो अवाम लाइ सहूलियतूं आहिनि पर लोकल माण्हुनि लाइ बि ही रेस्टोरेंट रोज़गार जो ज़रियो बणियल आहे जिते 150 खां वधीक मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि जेके मुसाफ़िरनि जी ख़िदमत लाइ 24 कलाक पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासकेलीअ सां AD घोञो, सिंध TV न्यूज़, रोहड़ी।